उनट्री है नवंबर ते दिनी जरने लहकेड़े जाने उनट्री है नवंबर ते दिनी जरने लहकेड़े जाने अल्लाह अकबर जो सदाओं बुलंद थींदियूं रहंदियूं इंशाअल्लाह शायद उन्हनि खे इहा ख़बर न आहे असांजे अमड़नि असांखे बुज़दिली ऐं बेग़ैरती जी थञ प्यारी को जेसिताईं जियारा हो हक़ ऐं सच जे परचम खे बुलंद कंदा ईंदासीं जरने लहकेड़े जाने अल्लाह जे दर खां सवा गैर जे दर ते झुकी नथा सघूं असांखे पक्का त जेकॾहिं हयाती आहे त को मारे नथो सघे मौत आहे त को बचाए नथो सघे असां मुशरिक न आहियूं मुवहिद आहियूं जॾहिं असांखे ख़बर आहे पक्का यकीन आहे ईमान आहे त हर शइ अकेले अल्लाह जे हथनि में आहे वो ॿियनि खे छोड़ो इस्लाम जे हो दुश्मनन उनखे सजींदासीं उनजे दर ते झुकंदासीं मलऊन अहिड़नि वाक़िअनि जे करे असांखे टिजारिन था पर अल्लाह जो कसम अहिड़ा वाक़िआ ॾिसी असांजो ईमान अञा पको थियो हर हिकु बणियो बज़ाहिर बचण जी सूरत कान्हे मलऊन अठनि माण्हुनि जो घेरो सभिनी खे क्लाशन को फैंची थी हिक खे एलएम जी मूं वटि को ॿ हथियार गोलियुनि जो मींहुं वसायो ॿ गोलियूं तिर ते घुसी वयूं जो मुंहिंजे सीट जे पोयां लॻियो अल्लाह उन्हनि खे नाकाम जो पहिरियों हमलो न आहे टियों चौथो हमलो पर हज़ारे हमला थियनि जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ां ज़िंदगी लिखियल आहे त कुझु नथा करे सघनि इंशाअल्लाह जाने अल्लाह न दीन खे छॾबो न दीनदारनि खे छॾबो थियो दीन तां कुर्बान आ 29 नवंबर ते दिनी जरने लहकेड़े जाने दुआओं थी हर पल जह गुरियों राह खुदा में थिया शहीद दुआओं थे हर पल जह गुरियों राह खुदा में थिया शहीद रुतबो शहादत जो वडो रुतबो शहादत जो वडो माणे थियो ज़ीशान आ रुतबो शहादत जो वडो माणे थियो ज़ीशान आ अल्लामा खालिद सुमेरो अल्लामा खालिद सुमेरो थियो दीन तां कुर्बान आ 29 नवंबर ते दिनी जरने लहकेड़े जाने 29 नवंबर ते दिनी जरने लहकेड़े जाने नासिर ऐं राशिद सुमेरो तारिक ऐं ताहिर सुमेरो नासिर ऐं राशिद सुमेरो तारिक ऐं ताहिर सुमेरो मिलियो शफ़ीक़ैं ही अता मिलियो शफ़ीक़ैं ही अता बातिल थियो हैरान आ मिलियो शफ़ीक़ैं ही अता बातिल थियो हैरान आ अल्लामा खालिद सुमेरो थियो दीन तां कुर्बान आ 29 नवंबर ते दिनी जरने लहकेड़े जाने 29 नवंबर ते दिनी जरने लहकेड़े जाने अल्लामा खालिद सुमेरो थियो दीन तां कुर्बान आ 29 नवंबर ते दिनी जरने लहकेड़े जाने
26 नवंबर ते अदा सद आडिनो राशिद पेरी 26 नवंबर ते अदा सद आडिनो राशिद पेरी सब लाड़े काणे डे हलो सब लाड़े काणे डे हलो कायद कयो ऐलान आ सब लाड़े काणे डे हलो कायद कयो ऐलान आ अल्लामा खालिद सुमेरो थियो दीन तां कुर्बान आ 29 नवंबर ते ॾिनी जरनेल केड़े जाने आ 29 नवंबर ते ॾिनी जरनेल केड़े जाने आ अल्लामा खालिद सुमेरो थियो दीन तां कुर्बान आ 29 नवंबर ते ॾिनी जरनेल केड़े जाने आ अहसन ही अल्लाह बख्श भी हलंदो उते इंशा अल्लाह अहसन ही अल्लाह बख्श भी हलंदो उते इंशा अल्लाह संभरी पओ कायद उते संभरी पओ कायद उते अचड़ो फजल रहमान आ संभरी पओ कायद उते संभरी पओ कायद उते अचड़ो फजल रहमान आ अल्लामा खालिद सुमेरो थियो दीन तां कुर्बान आ 29 नवंबर ते ॾिनी जरनेल केड़े जाने आ 29 नवंबर ते ॾिनी जरनेल केड़े जाने आ अल्लामा खालिद सुमेरो थियो दीन तां कुर्बान आ 29 नवंबर ते ॾिनी जरनेल केड़े जाने आ 29 नवंबर ते ॾिनी जरनेल केड़े जाने आ।